बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रादरान इस्लाम, अॼु 11 रमज़ानुल मुबारक। सुवाल हर माण्हू जे ज़हन ते आहे त असां वटि मुआशिरे जी तंगी, इंसाननि जे ज़िंदगी में तंगी, सभु कुझु हुजण जे बावजूदु, तमामु वसाइल मौजूदु हुजण जे बावजूदु, कम्युनिकेशन जे एतिरो फास्ट हुजण जे बावजूदु, तरक़ी जे हुजण जे बावजूदु इंसाननि जे ज़हननि में, क़ल्बनि में सुकून कोन्हे। डिप्रेशन में हर माण्हू परेशान आहे ऐं क़ल्बी सुकून न आहे। माहौल आलूद आहे, कंहिंखे कंहिंजो मुंहुं नथो वणे, मुआशिरो आसानियुनि में कोन्हे। आख़िर इन जो सबबु छा आहे? अल्लाह ताला क़ुरान पाक जे 30 सिपारे, आख़िरी सिपारे जी सूरतुल लैल, उन में इन ॻाल्हि जी वज़ाहत फरमाई। अल्लाह सी फरमाए थो त उन जो फार्मूलो इहो आहे त 3 शयूं करण सां माण्हू जी ज़िंदगी में सुकून पैदा थींदो आहे ऐं मामलनि में आसानियूं पैदा थींदियूं आहिनि। पोइ उहे मामला ज़ाती हुजनि, घरू हुजनि, क़ौमी हुजनि या मुल्की सतह जा हुजनि। सभ खां पहिरियां आसानी वारे फार्मूले जे हवाले सां अल्लाह ताला फरमायो त फ़अम्मा मन आता, सभ खां पहिरियां जॾहिं माण्हू ॾियणु शुरू कंदा, इज़त बि ॾियणु ऐं रिज़्क़ ऐं रोज़ी बि माण्हुनि खे ॾियण जी आदत विझंदा ऐं कलम जी बि सखावत कंदा, पंहिंजे लफ़्ज़नि ऐं अख़लाक जी बि सखावत कंदा, जेकी अल्लाह ताला उन्हनि खे माल अता कयो आहे, जेका उन्हनि वटि अल्लाह जी तरफ़ां अमानत आहे, उहो बि जिन जो हक़ आहे अल्लाह ताला क़ुरान पाक में मुक़ररु कयो आहे। उनमें ग़रीब, मिस्कीन, यतीम, मुसाफ़िर, क़ैदी, अबो अम्मा, अज़ीज़ करीब, पाड़ेसरी, महरूम तबिको, उन्हनि सभिनी खे ॾियणु शुरू कंदा ऐं ख़ुदा जी मुक़ररु कयल हदनि जे मुताबिक़ उहो पंहिंजो माल उन्हनि ते ख़र्च कंदा। इन्फ़ाक़ फ़ी सबीलिल्लाह जी आदत पंहिंजे पाण में विझंदा। फ़अम्मा मन आता, नंबर 2 ते वत्तक़ा, ऐं तक़वा ऐं परहेज़गारी धारींदा। तक़वा जी माना आहे अल्लाह जो ख़ौफ़ रखणु, अल्लाह जे हुक्मनि जे साम्हूं उन्हनि खे हुक्मनि खे रखी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु। तक़वा जो मतिलबु आहे ख़ौफ़ ज़िदह थियणु बुराइनि खां, नाइंसाफ़िन खां, नाहक़ खां, पाण बचाइणु तमामु आलूदगियुनि खां, तमामु बुराइनि खां, ज़ुल्म खां, हर शइ खां पाण बचाए करे एहतियात सां हलणु ऐं सिराते मुस्तक़ीम ते हलणु। फरमाए ऐं तक़वा बि अख़्तियार कंदा। ऐं नंबर 3 ते सदक बिल हुस्ना, सचो सम्झ दिलि सां ऐं यकीन सां अल्लाह जे अहकामात खे, जेके एसेंस आहिनि। क़ुरान पाक हुस्ना आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी तालीमात जेका आहे उहा हुस्ना आहे। मुआशिरे में जेको सच आहे त अल्लाह जी हुकूमत, अल्लाह जो निज़ाम, अल्लाह जी हाकिमियत, इंसाननि जी बराबरी, इंसानियत जी तकरीम, इहो जेको आहे इहो सच आहे। या इंसानी लाइफ में जेकी बि मामला अचनि, कंहिं मरहले ते, कंहिं मामले ते, कंहिं फ़ैसिले में, कंहिं धुरिन जूं ॻाल्हियूं या माण्हुनि जा रवैया, उन्हनि ॿिन्ही शयुनि में तकज़ीब, यानी हिकिड़ी शइ आहे त उनखे कूड़ो सम्झणु, लेकिन अल्लाह फरमाए थो त सच जिते बि अव्हांखे नज़र अचे उनखे सचो बि सम्झो ऐं उनजो साथ बि ॾियो। माना 3 शयूं ॿुधायूं। हिकु त अल्लाह जे रस्ते में इंसान ज़ात ते, मख़लूक ते ख़र्च करणु। नंबर 2 ते तक़वा अख़्तियार करणु, परहेज़गारी अख़्तियार करणु। नंबर 3 ते सच जो साथ ॾियणु। पर में जॾहिं 3 शयूं इंसान मुआशिरे में कंदा त बाद में उन्हनि खे इनाम तौरु जेको मिलंदो, फरमाए उहो फसनुयस्सिरुहु लिलयुस्रा, पोइ अल्लाह जे तरफ़ां आसानी पैदा थींदी, उन्हनि जे लाइ सवलायूं पैदा थींदियूं। तमामु मामलात में, इनफ़रादी हुजनि, इज्तिमाई हुजनि, उन्हनि जे लाइ आसानियूं थींदियूं जॾहिं हू 3 शयुनि ते अमल कंदा। ऐं बाद में साॻी सूरत में, साॻे रुकू में कंटिन्यू अल्लाह ताला फरमायो जे शयूं कंदा त पोइ उन्हनि जे ॾुखियायूं पैदा थींदियूं मुआशिरे में, ज़ाती ज़िंदगी में, मुआशरत में, समाज में। उहे कहिड़ियूं? फरमाए व अम्मा मन बख़िल, जेकॾहिं उहो बुख़ुल कंदा, कंजूसी कंदा ऐं हथ बंदि करे रखंदा, अल्लाह जे मुक़ररु कयल जेके उसूलनि ते न हलंदा, अल्लाह जे ॾिनल रोज़ी खे ते कारे नांग वांगुरु वेही रहंदा ऐं उनमें सिर्फ़ु पंहिंजो हिस्स ऐं लालच रहंदा, बुख़ुल कंदा,
ॻाल्हाइण जो बुखुल, अख़लाक जो बुखुल, कलम जो बुखुल, इज़त ॾियण जो बुखुल, कंहिं बि क़िस्म जी सखावत, उन में रिज़्क़ जी सखावत बि शामिल आहे। फरमाए पहिरियों त जॾहिं बुखुल कंदा वस्तगना, ऐं ॿिए नंबर ते तकबुर कंदा, वॾाई कंदा, बेपरवाही कंदा, हर शइ खां सच खां बेपरवाही, मज़लूमनि खां बेपरवाही, इंसाननि खां बेपरवाही, तकबुर करणु। ऐं जॾहिं इहो ॿियो रवश इहा आहे, बुखुल बि कंदा ऐं उन खां पोइ तकबुर बि कंदा, बेपरवाही बि कंदा, कंहिं शइ जी परवाह कोन रखंदा, कंहिं शइ जो अहसासु कोन रखंदा। ऐं 3 नंबर ते फरमाई व कज़ब बिल हुस्ना, हर सच खे कूड़ो सम्झनि। क़ुरान पाक में जेकी सच आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात में सच आहे, अंबिया किराम जी तालीमात में, इलाही तालीमात में जेको सच आहे, या मुआशरे में जितां जितां सच जो आवाज़ निकिरे थो, सच्चा माण्हू, सच्चा रवैया, सच्चा किरदार, सच्चा मामला, उन्हनि सच खे ॼाणी वाणी कूड़ो कंदा पंहिंजे अमल जे ज़रिए, लफ़्ज़नि जे ज़रिए, रवैयनि जे ज़रिए। अल्लाह ताला फरमायो जॾहिं माण्हुनि में इहे 3 रवैया अची वेंदा, मम्मामम बखिल, हिकु बुखुल कंदा, वस्तगना ऐं तकबुर कंदा, लापरवाही कंदा, व कज़ब बिल हुस्ना, सच जो साथ न ॾींदा, बल्कि सच खे चीभाटींदा, सच जी मुखालफ़त कंदा, सच जी मुखालफ़त करे उनखे ख़तमु करण जी कोशिशि कंदा। फरमाए पोइ इन बुराई जे नतीजे में छा थींदो, फसन यस्सिरुहु लिल उसरा, पोइ उन ते ॾुखियायूं आसान थींदियूं, मुश्किलातूं, मुसीबतां, टेंशन, डिप्रेशन, रिज़्क़ जी तंगी, झगड़ा, बदअमनी, लाकानूनियत, फसाद, पाण में ताल्लुकनि जो ख़तमु थियणु, इतिहाद ख़तमु थींदो, फ़िरकावारियत थींदी। त अल्लाह ताला इहो फार्मूलो ॾियणु फरमायो, जेकॾहिं असां मुआशरे में बहितरी पैदा करणु चाहियूं था ऐं मुआशरे खे पुरसुकून माहौल में रखणु चाहियूं था, जन्नती मुआशरो क़ाइमु करणु चाहियूं था, त पोइ 3 शयुनि खां परहेज़ करणी पवंदी, बुखल ऐं कंजूसी खां, बेपरवाही ऐं तकबुर खां, ऐं सच जे कूड़ जे साथ ॾियण खां परहेज़ करणी पवंदी। बहितरी पैदा करणु चाहियूं था त पोइ अलाह जे रस्ते में पंहिंजे रिज़्क़ जा दरवाज़ा खोलणा पवंदा, सच जो साथ ॾियणो पवंदो, ऐं उन खां पोइ तक़वा ऐं परहेज़गारी अख़्तियार करणी पवंदी। अचो त क़ुरान पाक जे ॾिनल इलाही उसूल जे मुताबिक़ असां पंहिंजी ज़ाती ज़िंदगी खां आगाज़ कयूं ऐं ईअं ई इन रीति सां ई मुआशरो बहितर